बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 26 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे सिंधी ॿोलीअ जी अहमियत। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञूं, पोइ सुवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे क़दीम, माना पुराणी। लफ़्ज़ आहे तारीख़ दान, माना तारीख़ जा ॼाणू। लफ़्ज़ आहे आमदे, माना अचणु। लफ़्ज़ आहे दफ़्तरी, माना दफ़्तर जी। लफ़्ज़ आहे सदी, माना 100 साल। लफ़्ज़ आहे मक़बूल, माना पसंदि कयल। पोइ लफ़्ज़ आहे सहारो, माना आसरो या उम्मीद। पोइ लफ़्ज़ आहे शाहूकार, माना अमीर। लफ़्ज़ आहे खुतल, माना पोहतल। लफ़्ज़ आहे राइज, माना नाफ़िज़। लफ़्ज़ आहे पाड़ेसिरी, माना पाड़े वारनि। लफ़्ज़ आहे सूरत अख़्ती, माना लिखण जो नमूनो। पोइ लफ़्ज़ आहे दौर, माना ज़मानो या वक़्तु। लफ़्ज़ आहे सियाह, माना घुमण फिरण वारो। पोइ लफ़्ज़ आहे रोज़मरह, माना रोज़ानो। लफ़्ज़ आहे मार्केट, माना बाज़ार। लफ़्ज़ आहे ज़ख़ीरो, माना ढेर या गॾियल। लफ़्ज़ आहे मकतब, माना स्कूल या दरसगाह। लफ़्ज़ आहे ग्रामर, माना ॿोलीअ जा उसूल। पोइ लफ़्ज़ आहे मादरी, माना माउजी। लफ़्ज़ आहे रस्ते, माना ज़रिए। पोइ लफ़्ज़ आहे कार वहिंवार, माना कमकार। लफ़्ज़ आहे तिब, माना इलाज करण जो इल्मु। लफ़्ज़ आहे कतब ईंदड़, माना कमु ईंदड़। पोइ लफ़्ज़ आहे तश्कील, माना शिकिल ॾियणु। पोइ लफ़्ज़ आहे शाहकार, माना बहितरीन। पोइ लफ़्ज़ आहे आसान, माना सवलो। मश्क अलिफ़, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, सिंधी ॿोली केतिरी क़दीम आहे? जवाब, सिंधी ॿोली 5000 सालनि खां बि वधीक क़दीम आहे। सवाल नंबर ॿियो, क़ुरान पाक जो पहिरियों तर्जुमो सिंधीअ में कॾहिं थियो? जवाब, क़ुरान पाक जो पहिरियों सिंधीअ में तर्जुमो अरबनि जे दौर में थियो। सवाल नंबर टियों, अंग्रेज़नि कहिड़े साल में सिंधीअ जी सूरत अख़्तीअ खे नएं सिर तयारु करायो? जवाब, अंग्रेज़नि 1853 ईस्वीअ में सिंधीअ जी सूरत अख़्तीअ खे नएं सिर तयारु करायो। सवाल नंबर चोथों, सिंधी ॿोलीअ में राब्ते जा जदीद ज़रिया कहिड़ा आहिनि? जवाब, सिंधी ॿोलीअ में राब्ते जा जदीद ज़रिया मोबाइल ऐं कंप्यूटर खां अलावा अख़बारूं, रिसाला ऐं दर्सी किताब आहिनि। सवाल नंबर 5, असां मार्केट में सौदे ऐं वापार लाइ कहिड़ी ॿोली कतब आणींदा आहियूं? जवाब, असां मार्केट में सौदे वठण ऐं वापार लाइ सिंधी ॿोली कतब आणींदा आहियूं। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि राइज, रोज़मरह, सदी, सूरत अख़्ती, मक़बूल। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। लफ़्ज़ आहे राइज, माना नाफ़िज़। जुमिलो लिखंदासीं, सिंधी ॿोली सिंध सूबे में मुकमिल तौरु राइज थियणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे रोज़मरह, माना रोज़ानो। जुमिलो लिखंदासीं, असांखे रोज़मरह इस्तेमाल में सिंधी ॿोलीअ खे इस्तेमालु करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे सदी, माना 100 साल। जुमिलो लिखंदासीं, मौजूदा सदी खे कंप्यूटर जी सदी बि चइबो आहे। पोइ लफ़्ज़ आहे सूरत अख़्ती,
माना लिखण जो नमूनो। जुमिलो लिखंदासीं, सिंधी जी मौजूदा सूरतख़्ती अंग्रेज़नि जे दौर में तयारु कई वई। पोइ लफ़्ज़ु आहे मक़बूल माना पसंदि कयल। जुमिलो लिखंदासीं, सिंधी ॿोली सिंध जी मक़बूल तरीन ॿोली आहे। जीम, सिंधी ॿोलीअ जी अहमियत बाबति नोट लिखो। जवाब, नोट लिखंदासीं, सिंधी ॿोली दुनिया जी क़दीम ॿोलियुनि मां हिकु आहे। सिंधी हिकु शाहूकार ॿोली आहे जंहिंखे अंग्रेज़नि जे दौर में दफ़्तरी ऐं सरकारी ॿोली जो दर्जो ॾिनो वियो हो। अॼुकल्ह बि सिंधी ॿोली न रुॻो सिंध सूबे में ॻाल्हाई ऐं लिखी वञे थी, पर दुनिया जे ॿियनि केतिरनि ई मुल्कनि में पिणु ॻाल्हाई वञे थी। सिंधी ॿोलीअ जो अदबी ज़ख़ीरो बि शाहूकार आहे ऐं हाणे त सिंधी ज़बान कंप्यूटर ते कंपोज़ करे सघिजे थी ऐं पिणु सिंधी ज़बान में वेबसाइट तयारु करे सघिजे थी। वाव हेठि ॾिनल इबारत रवानीअ सां पढ़ो। जी दोस्तो, हाणे इबारत खे पढ़ंदासीं। सिंधी ॿोलीअ में ॿारनि लाइ केतिरा ई रिसाला छपजनि था। कुझु सिंधी अख़बारनि में पिणु ॿारनि जी लिखणियुनि जा सुफ़ा आहिनि। रिसालनि में ॿारनि जी दिलचस्पीअ वटां मवादु हूंदो आहे। ॿार बि उन्हनि रिसालनि में पंहिंजूं लिखणियूं मोकिलींदा आहिनि जेकी रिसालनि में छपजंदियूं आहिनि। ॿार रिसाले जे एडिटर ॾांहुं ख़त लिखी खेसि तजवीज़ूं ॾींदा आहिनि। रिसाला ऐं किताब पढ़ण सां ॿारनि जी ॼाण में वाधारो थिए थो ऐं मुताले जी आदत पैदा थिए थी। ज़े हेठि ॾिनल ख़ाल भरियो। जी दोस्तो, हाणे ख़ाल भरींदासीं। ख़ाल नंबर पहिरियों, सिंधी ॿोलीअ जूं पाड़ूं ख़ाल जी तहज़ीब में खुटल आहिनि। ख़ाल में लिखंदासीं, मुअन जे दड़े। ख़ाल नंबर ॿियो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरीअ जे किताब खे ख़ाल चवनि था। ख़ाल में लिखंदासीं, शाह जो रिसालो। ख़ाल नंबर टियों ऐं आख़िरी, आम किताब रिसाला अख़बारूं ऐं दरसी किताब कंप्यूटर ते ख़ाल थी शाया थियनि था। ख़ाल में लिखंदासीं, कंपोज़।